एक्सरसाइज रिव्यू जी सेट्स जी पंजो क्वेश्चन आहे विच ऑफ दीज सेट्स आर फाइनाइट एंड विच ऑफ दीज आर इनफाइनाइट। हिननि मां कहिड़ा सेट महदूद ऐं कहिड़ा सेट लामहदूद आहिनि। पहिरियों आहे ए सेट। ए इज़ सेट ऑफ मेंबर्स ऑफ योर फैमिली। ए हिकु सेट आहे तव्हांजे फैमिली यानी तव्हांजे ख़ानदान जे भातियुनि जो, त हीअ छा आहे, महदूद आहे। नंबर 2 आहे बी इज़ सेट ऑफ ऑल इवन नंबर्स। बी हिकु सेट आहे सभिनी बदियतनि जो, त सभई बदियत असां ॻणे नथा सघूं, उहो लामहदूद आहे यानी इनफिनाइट आहे। नंबर 3 सी इज़ सेट ऑफ प्राइम फैक्टर्स ऑफ 60 यानी 60 जा जेके मुफ़रद जुज़ा आहिनि सी उन्हनि जो सेट आहे, त हीअ बि छा आहे, महदूद आहे यानी कि फाइनाइट आहे। ऐं IVRD इज़ सेट ऑफ ऑल मल्टीपल्स ऑफ 7 यानी डी हिकु सेट आहे सभिनी 7 जे मल्टीपल्स जो यानी कि ज़र्ब जो, जेके अंग 7 ज़र्ब कनि यानी हिकु यानी 7 जो खोड़ो ज़र्ब कंदो वञे लामहदूद तरीक़े सां, त हीअ छा आहे, लामहदूद आहे, इनफिनाइट आहे। वी आहे ई इज़ सेट ऑफ 1 डिजिट नेचुरल नंबर्स। ई हिकु सेट आहे हिकु डिजिट ताईं कुदरती अददनि जो, त हाणे हिकु डिजिट जेके कुदरती अंग थींदा उहे 9 ताईं थींदा, त हीअ छा आहे, असां ॻणे सघूं था। नंबर 6 आहे विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स यानी हेठनि मां जेके आहिनि कहिड़ा सेट आहिनि जेके ख़ाली सेट आहिनि। एल इज़ सेट ऑफ द नेम्स ऑफ डेज़ ऑफ अ वीक विच स्टार्ट विथ एस। ठीकु आहे, त हाणे जीअं त एस सां जेको आहे सो हफ़्ते जे ॾींहंनि जा नाला जेके असां शुरू थियनि त उहो एस यानी संडे, सैटरडे। ठीकु, त हाणे इहे असां ॻणे सघूं था, तंहिं करे इहे छा आहिनि, ॻणे सघूं था, बल्कि इहे आहिनि जे करे इहे एम्प्टी सेट न आहे। नंबर 2 ते आहे एफ इज़ नेम ऑफ मंथ्स ऑफ अ ईयर हैविंग 32 डेज़ यानी एफ हिकु महीने जो नालो आहे जेके 32 ॾींहं आहिनि, त 32 ॾींहं कंहिं महीने जा न आहिनि, तंहिं करे हीअ छा आहे, ख़ाली सेट आहे। नंबर 3 एम इज़ सेट ऑफ ऑड नंबर्स एग्जैक्टली डिवाइडेबल बाई 2। एम सेट आहे जेको आहे सो 21 अददनि जो जेके 2 सां वंडिजी सघजनि, त 2 सां को बि 21 अदद वंडिजी नथो सघिजे, तंहिं करे हीअ बि ख़ाली सेट आहे। IV आहे एन इज़ सेट ऑफ प्राइम नंबर्स एग्जैक्टली डिवाइडेबल बाई 2। त एन हिकु सेट आहे जेको मुफ़रद खे 2 सां वंडी सघिजे, त 2 पाण हिकु मुफ़रद आहे जेको 2 खां वंडी सघे, तंहिं करे हीअ ख़ाली सेट न आहे।